नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के सीतारोड में खबर ॾींदा हलूं त सीतासरजणहकार फॉरम पारां सीतारोड जी सरकारी लाइब्रेरी लाइ 11 महीननि खां हलंदड़ जदोजहद सिलसिले में मशहूर महेंन जी अॻवानी में लहबर ॻोठ खां प्यारो स्टेशन ताईं रैली कढी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो सीतारोड में अवामी न्यूज़ रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजे रिपोर्ट में। जीअं त बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदो राज्य में शरीक मशहूर मेमून तनवीर पाटराई मुनीर अहमद समूह अवैस मेमून एहसन अबड़ो समेत शरीक इल्म जा उन्हारा सीतारोड जी लाइब्रेरी जे हक़ में ज़बरदस्त नारा हणंदा दादू शुगर मिल जे मेन गेट वटि पहुता। फोरम जे सदर मशहूर मेमून साहिबनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां 11 महीननि खां लाइब्रेरी लाइ दादू ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि सीतारोड, कैनशाह, प्यारो स्टेशन, फुलजी स्टेशन, थरड़ी महबत, राधण, मेहड़, पाट शरीफ समेत 100 किलोमीटर पैदल मार्च करण बावजूदि असांजो लाइब्रेरी वारो ख़्वाबु अधूरो बणियल आहे। हिन वधीक चयो त असां किताबनि ज़रिए इल्म जी प्यास पूरी करे दुनिया जी अॻिते वधियल क़ौमुनि सां कुलो कुले में मिलाए अॻिते वधणु चाहियूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।